हुसैन बिने अली हकते कुसे कुर्बान थी वो शहीद कर बला हकते कुसे कुर्बान थी वो नबी जी आल साना हक अली जी आल साना हक हारत मैदान थे वो हुसैन बिने अली हकते कुसे कुर्बान थी वो हा कुसे कुर्बान थी वो नंढा निगर हुसैन सां प्यासा पाणी जोदा हो निड़िया में तीर नंढेड़न खे उन्हनि जो अर्श ते आहो नंढा निगर हुसैन सां प्यासा पाणी जोदा हो निड़िया में तीर नंढेड़न खे उन्हनि जो अर्श ते आहो सब्र सैयद जेते हर को सब्र सैयद जेते हर को बशर हैरान थे वो हुसैन बिने अली हकते कुसे कुर्बान थी वो हा कुसे कुर्बान थी वो अली जी आल साना हक नबी जी आल साना हक हारत मैदान थी वो शहीद कर बला हकते कुसे कुर्बान थी वो ही मंजर कर बला वारो दुखारो सूर सारो अखियों थियों गम मुहर्रम गम दुखों ईंदड़ नज़ारो ही मंजर कर बला वारो दुखारो सूर सारो अखियों थियों गम मुहर्रम गम दुखों ईंदड़ नज़ारो शहीद कर बलारत दई शहीद कर बलारत दई उत्तम इंसान थे वो हुसैन बिने अली हकते कुसे कुर्बान थी वो अली जी आल साना हक नबी जी आल साना हक हारत मैदान थी वो शहीद कर बला हकते कुसे कुर्बान थी वो कुठो वो अहल बैतन खे उन्हनि जा घर जलाया व्या अहल बैतन जे लाशन जे मथां घोड़ा घुमाया व्या कुठो वो अहल बैतन खे उन्हनि जा घर जलाया व्या अहल बैतन जे लाशन जे मथां घोड़ा घुमाया व्या ॾिसी ने ज़ने तिसरतन जा ॾिसी ने ज़ने तिसरतन जा ही जग परेशान
ईमान थी वियो आ हुसैन इब्ने अली हक ते कुसी कुर्बान थी वियो आ हा कुसी कुर्बान थी वियो आ हुसैनी हुब में कुसंदा विया मोहब्बत जो न को मापो मोहम्मद जे घराणे सां कजे छा कुर्ब जो काथो हुसैनी हुब में कुसंदा विया मोहब्बत जो न को मापो मोहम्मद जे घराणे सां कजे छा कुर्ब जो काथो अलीअ जी आल सां उल्फत अलीअ जी आल सां उल्फत पको ईमान थी वियो आ हुसैन इब्ने अली हक ते कुसी कुर्बान थी वियो आ नबीअ जी आल सां नाहक अलीअ जी आल सां नाहक हारत मैदान थी वियो आ हुसैन इब्ने अली हक ते शहीद करबला हक ते कुसी कुर्बान थी वियो आ लटा मेरा ऐं गम देरा अंदर अध अध कहर केॾा रुनियूं ऐं साइणियूं सुॾकियूं ॿुधी बेअदबी जा जुमला लटा मेरा ऐं गम देरा अंदर अध अध कहर केॾा रुनियूं साइणियूं सुॾकियूं ॿुधी बेअदबी जा जुमला कमीनो बेअदब शामी कमीनो बेअदब शामी बदू हैवान थी वियो आ हुसैन इब्ने अली हक ते शहीद करबला हक ते कुसी कुर्बान थी वियो आ शरारत शिमेर जी कहरी ऐं इब्ने सअद थियो वहशी ऐं इब्ने ज़ियाद भी इब्लीस यजीद बि ॾोही वियो बणिजे शरारत शिमेर जी कहरी ऐं इब्ने सअद थियो वहशी ऐं इब्ने ज़ियाद भी इब्लीस यजीद बि ॾोही वियो बणिजे शरीरनि जी शरारत ते शरीरनि जी शरारत ते शकी शैतान थी वियो आ हुसैन इब्ने अली हक ते कुसी कुर्बान थी वियो आ नबीअ जी आल सां नाहक अलीअ जी आल सां नाहक हारत मैदान थी वियो आ हुसैन इब्ने अली हक ते कुसी कुर्बान थी वियो आ हुसैनी फौज जन्नत में समीअ रब जी बि रहमत में यज़ीदी फौज दोज़ख में भुलियल बातिल थी ज़हमत में हुसैनी फौज जन्नत में समीअ रब जी बि रहमत में यज़ीदी
जदो ज़ख़्मे भुलल बातिल थी ज़हमत में, शहीद करबला कामयाब, शहीद करबला कामयाब, यज़ीद जो ज़ियान थी वियो आ, हुसैन इब्ने अली हक़ ते कुसी कुर्बान थी वियो आ, हा कुसी कुर्बान थी वियो आ, शहीद करबला हक़ ते कुसी कुर्बान थी वियो आ, नबीअ जी आल साना हक़, अलीअ जी आल साना हक़, हारत मैदान थी वियो आ, शहीद करबला हक़ ते कुसी कुर्बान थी वियो आ। पेशकश दुआ इंटरप्राइजेस सखर, आवाज नाथ खां राशिद अहमद मंगी, मोबाइल नंबर 0300 311 550, इस्लामी शायर अब्दुल समी घांगरो।